जेके साईं ज़ैनुल आबिदीन जा खलीफा गरीब सैयद ज़ादो प्यारा दोस्तों बुजुर्गो मुर्शिद जे तॾे ते परवरिश पार पाइण वारो हे सैयद ज़ादो आहे। हिन शाह साहब जो वक्त बेदार छुआ के अल्लाह वारे सैयद ज़ादे के फरमायो ओ शहजादा हज जी तैयारी कर, पैसा मां जो भरा हज ते तव्हां वञो, मां तव्हां के हज ते मोकिलियां छो, मां के यकीन आमना जो लाल मां राज़ी थींदो। रब तो की मौके पे एड़ी सोच नसीब फरमाए, हुजूर जे बच्चन जे मथा शफकत कदा करे, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बच्चन के इज्जत सां ॾिसंदा करियो, हबीबन करीमन जे बच्चन जी इज्जत कंदा, खुदा जो कसम आमना जो लाल राज़ी थी। पानो फरमाता अना शफी अन लहू यौमल क़ियाम अल मुकरिमुल इतरती, जेको मुझे बच्चन जी दुनिया में इज्जत कंदो क़यामत जे ॾाड़े मां मुस्तफा जी शफाअत उनके नसीब थी। अल्लामा यूसुफ नबानी रहमतुल्लाह अलैहि जामे करामत औलिया में लिखियो त बगदाद शरीफ में हजरत रब्बी बिन सुलेमान रहमतुल्लाह ताला अलैहि वडो कामल बुजुर्ग थी गुजरियो, पर बाराड़ी जो मानो हुंदो हो, हर हलाइंदो हो, मजदूरी मेहनत कंदो हो, पर दिल में ये तमन्ना होंदी हुई त वो भी दिन आएगा एक बार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आएगा एक बार मैं मदीने जाऊंगा, लेकिन रोज़े सरकार में मदीने जाऊंगा। रब्बी बिन सुलेमान बाराड़ी ते रहंदो आ, गरीबा मिस्कीना, मजदूरी मेहनत कंदो आ, उनमा पैसो पैसो जमा करे। प्यारा दोस्तों बुजुर्गो हज जी टिकट जेतरा पैसा जमा कया, अगे मानो जहाजन में कोन वेंदा, पैदल सफर थींदा, यो पंहिंजा पैसा खणी बगदाद शरीफ में आयो आ। बगदाद शरीफ में जो काफिले जो अमीर आ, प्यारा दोस्तों अमीर वट पंहिंजी कीमत रकम जमा कराए, चवण लगो अमीर साहब मुझो भी इरादो आ हज ते हलण जो, टाइम बुधा तारीख बुधा, ये मुझा पैसा पान वट रखी छॾ, मां भी तुझे काफिले जो साथी आया, काफिले जो रफीक आया। अमीर काफिला हजरत रब्बी बिन सुलेमान जा पैसा पान वट जमा कया, नी बुधायो जो तारीख बुधाए वैया, जदे वो नी आयो आहे यानी सुबानी काफिलो निकरणो आ, अज शाम जो रब्बी बिन सुलेमान प्यारा दोस्त बगदाद शरीफ में पहुतो आ, ऐं दिल में ख्याल आयो इशा जी नमाज का बाद में मां बगदाद जी बाजार में वञा, वनी खरीदारी करिया, जेका जरूरत जी चीज हुजे उहा वठी करे पान सां गॾु करिया, सुभाणे निकरणो आ, पोइ सफ़र हूंदो, ख़बर न आहे किथां गुज़रते किथां वञण ते, रस्ते में शहर बाजार अचे या न अचे। इन इरादे सां हजरत रब्बी बिन सुलेमान जॾहिं बगदाद जे गलियुनि मां गुज़रंदे गुज़रंदे औंधा अंधोगार लॻी पई आ, हिकिड़ी गलीअ जे कुंड ते ॾिसे त हिकिड़ो मुर्दार जानवर मुओ पियो आहे, ऐं हिकिड़ी निकाब पोश माई आ, जेका उन जानवर जो गोश्त कटे पतीले में विझी रही आहे। माई साहबा मुर्दार जानवर जो गोश्त वठे देगड़े में विझे थी। रब्बी बिन सुलेमान फरमाता त मूं सोचो हज जी मौसम काफिला अचन पिया, थी सके तो हिन माई जी का होटल वगैरह हुजे, ई मुर्दार गोश्त उते पचाए हुजा जे इकरामन के खाराई, इन जो पीछो करे इन जे पुछा लगा मता महबूबन करीमन अलैहि सलातो सलाम जे शहर जे पांदीड़न जे पेट में यो हराम अची वञे, मुझो ॾिठो आ त मुसलमानन के हराम का बचाण मुते फर्ज आ। रब्बी बिन सुलेमान पर वरी दिल में गाल आए त रब्बी जल्दी न कर, जैसे इन माई साहबा के तो यो जुर्म कंदे ॾिठो ना है, सबूत सा पकड़ो ना है, तैसे अज्ञान वध। रब्बी बिन सुलेमान प्यारा दोस्त दीवार जे साये में भी रहो आ,
माई साबा गोश्त वटी करे पतीले में रखियो आ, पतीलो भरियो आ, पतीलो मथे ते रखी माई रवानी थिया। रबी बिन सुलेमान माई जे पुछा लगो आ, माई जो पीछो कंदे कंदे वनी ॾिसा माई केॾा थी वञे, केड़ी जगह ते थी वञे। हली हली माई साबा हिकड़े पुराने खस्ता हाल घर जे दरवाजे ते पहुती आ। दर ठुकियो आ, अंदरा आवाज आयो केरा दरवाजे ते। माई चवण लगी मुंहिंजी न्याणी दर खोल, मां तुंहिंजी अम्मा आहियां। रबी बिन सुलेमान फरमाइन था त मां दिल में सोचो त माई पंहिंजे घर में गोश्त खणी आई है। पान अची दरवाजे ते पहुता, माई अंदर दाखिल थी, दरवाजो बंद थियो। अंदर मां ऐं धीअनि जी ॻाल्हि पई हले। मां पई पंहिंजी न्याणियुनि खे चवे मुंहिंजो न्याणियो इहो गोश्त खाओ, अथव मुर्दार जानवर जो, पर पंहिंजे लाइ खाइण मुबाह आ। जॾहिं जान जे वञण जो ख़तरो थी पवे तॾहिं मुर्दार बि खाइण मुबाह थी पवंदो आ। खाई करे पंहिंजे पेट जी उञ उझायो, खाई करे पंहिंजे पेट जी बुख उझायो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, रबी बिन सुलेमान फरमान था जॾहिं इहे लफ़्ज़ मां ॿुधा मुंहिंजी दिल में धक लॻो। रबी ओ हीअ त माई पंहिंजे बचन खे बि मुर्दार जानवर जो गोश्त खाराए। दर ठुकाया, अंदरा माई पुछो आ केरा। रबी बिन सुलेमान फरमान लगा मुंहिंजी अम्मा, मां हिकिड़ो हज जो मुसाफ़िर आहियां, तुंहिंजे दरवाज़े ते पहुतो आहियां। माई चवण लगी अदा मुसाफ़िर आहीं, रहण जे लाइ जगह ना है, खाराइण जे लाइ मानी ना है। साईं फरमान लगा मुंहिंजी अम्मा, मानीअ जी तमन्ना ना है, खाधे जी मूंखे ख्वाहिश ना है, रहण जी मूंखे ज़रूरत ना है, पर इहा ॻाल्हि तोखां पुछण थो चाहियां, आख़िर कहिड़ी मजबूरी आहे जो तव्हां पंहिंजे बचन खे मुर्दार जानवर जो गोश्त पा खारायो। त उहा माई चवण लगी रखो पुछण वारा यार, असल ॻाल्हि ही आहे मां हिकु सैयद ज़ादी आहियां, आले नबी आहियां, औलादे अली आहियां। मुंहिंजो घर वारो वफ़ात करे वियो आहे, मूंखे नरीनो औलाद नाहे, टे मुंहिंजो न्याणियूं आहिनि। घर वारे जी जेका मिल्कत हुई पर्दे में वेही करे चार दीवारी अंदर रही करे उहे मिल्कत असां खाधी आहे। हाणे खाई खाई ख़त्म थी वियो आहे, का शइ कान बची आहे। मजबूर थी करे मूंखे बाज़ार में निकिरणो पियो। मुंहिंजे ज़मीर गवार कोन कयो कंहिं दुनियादार खे वञी चवां त मां सैयद ज़ादी आहियां, मूंखे अटो वठी ॾे, मूंखे अन्न वठी ॾे, मूंखे राशन वठी ॾे। माण्हू जेतिरा ज़बानूं ओतिरियूं ॻाल्हियूं, को कहिड़ी ॻाल्हि कंदो, को कहिड़ी ॻाल्हि कंदो। अरे गुरबत फ़क़ीरी सही आहे, पर असांजे ख़ानदान जे मथां केरु आङिर न खणे। बिल आख़िर मजबूर थी करे जॾहिं जान वञण जो ख़तरो थी पियो आहे तॾहिं इहो मुर्दार गोश्त कटे घर में